जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां मां जिते बे हुजां मां जिते बे हुजां ओ सिंध तुंहिंजो थियां हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो कयां। अवामी न्यूज़ जे सथ पारां सिंध में हथ जे हुनरनि खे उजागर करण जे उनवान जे हेठि खिपरो में मल्हार बिरादरी जे गुलशेर मल्हार जी अॻवानी में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो ऐं मल्हार कॉलोनी खां खिपरो शहर जे शहीद चौक हिकु रैली कढी वई। रैली में नौजवान पारां सकाफ़ती लिबास पहिरें सिंधी गीतनि ते झुमरियूं हणंदा रहिया ऐं सिंध अमर खे भरपूर भेटा पेश कई। हिन मौके ते हुननि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त ज़बरदस्त मज़ो अचे पियो। इंशाल्लाह असां अॻे चकर पंहिंजो प्रोग्राम मल्हायो, हिन जगह असां 2 डिसंबर ते रैली कढी आहे। इंशाल्लाह असां पुरजोश जाम मज़ो अचे पियो। अजरकू टोपियूं सिंधी पाए असां सभु सिंधी पाए गॾु थिया त जाम मज़ो आयो। इंशाल्लाह हर चकर हर साल असीं मल्हाईंदा रहंदासीं। इहो अल्हम्दुलिल्लाह सभी क़ौमूं गॾु थियूं आहियूं। सिंध धरती असांजी माउ आहे, ही जीजल आहे, हिन जे लाइ असांजो सिर बि कुर्बान आहे। असां सभु हिते पठान सिंधी माजर जेके बि बलोच आहियूं सभु असां ॿाहिरि आहियूं, सभु सिंधी आहियूं, सिंध में रहण वारा आहियूं ऐं हीउ ॾियारो इंशाल्लाह हर साल मल्हाईंदासीं, हर साल मल्हाईंदासीं। जोश ऐं जज़्बे सां इंशाल्लाह मल्हाईंदा रहंदासीं। हीअ असांजो ईमान आहे। सिंध धरती असांजी माउ आहे, मल्हाईंदा रहंदासीं।